अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असीं अव्हांखे 10 मुल्कनि जा दिलचस्प हक़ाइक़ ॾेखारींदासीं। अचो त शुरू करियूं। सभ खां पहिरें नंबर ते आहे आइसलैंड। आइसलैंड दुनिया जो वाहिद मुल्क आहे जिते मच्छर न थींदा आहिनि। उन खां पोइ ॿिए नंबर ते आहे सऊदी अरेबिया। सऊदी अरेबिया उहो मुल्क आहे जिते को बि दरिया न आहे। दोस्तों, टे नंबर ते आहे जापान। जापान अॼु ॾींहं ताईं न कंहिंजो ग़ुलाम थियो आहे, न कंहिंजे कब्ज़े में आयो आहे। चौथे नंबर ते आहे न्यूज़ीलैंड। न्यूज़ीलैंड दुनिया जो उहो ख़ूबसूरत मुल्क आहे जिते सभ खां पहिरियां सिज उभरंदो आहे। पंजे नंबर ते आहे इंडोनेशिया। इंडोनेशिया उहो ख़ूबसूरत मुल्क आहे जिते 17,000 खां वधीक ॿेट आहिनि। छहें नंबर ते आहे नीदरलैंड, जंहिंखे असां सिंधीअ में हालैंड चवंदासीं। हालैंड उहो मुल्क आहे जेको समूरीअ तरह समुंड जी सतह खां हेठि आहे। सतें नंबर ते आहे तुर्की। तुर्की उहो मुल्क आहे जेको ॿिनि बर आज़म में आहे, एशिया ऐं यूरोप। उन खां पोइ 8 नंबर ते आहे सेनेगाल। सेनेगाल जिते गुलाबी ढंढूं, जंहिंखे असां पिंक लेक्स चवंदा आहियूं, इहे सेनेगाल में मौजूदु आहिनि। 9 नंबर ते आहे मोनाको। मोनाको जिते तक़रीबन उमिरि 85 सालनि खां वधीक माण्हुनि जी थिए थी। आख़िरी ऐं 10 नंबर ते जंहिं मुल्क नालो आहे इथोपिया। इथोपिया उहो मुल्क आहे जिते माण्हू ॿ भेरा साल में 9 साल मल्हाईंदा आहिनि। वधीक ॼाण लाइ ऐं ॿिया अहिड़ा ॼाण भरिया वीडियोज़ लाइ असांखे फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु कंदा।